औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां मोहम्मद सुलेमान आरी जो अॼु 5 जून 2025 जो ॾींहुं आहे। अॼु असांजो मौज़ू आहे तारीख़ी किताबनि में सिंध जो ज़िक्र। सिंध में आर्यन जे अचण खां अॻु हिन मुल्क खे हितां जा असुल रहाकू हिन खे कहिड़े नाले सां सॾींदा हुया, तारीख़ इन ॾिस में ख़ामोश रही आहे। पर जॾहिं आर्यन ने हिन वादीअ में पंहिंजा क़दम रखिया त उन्हनि हिन खे सिंधूअ जे नाले सां सॾियो, छो त आर्या पंहिंजी ॿोलीअ में दरिया खे सिंधू चवंदा हुआ। हिते हिननि वॾे दरिया जी मुशाबत सां हिन वादीअ खे सिंधू सॾियो, पर अॻिते हली सिंधूअ मां सिर्फ़ु सिंध सॾिजण लॻी। किताब इंडियन एम्पायर, राइटर हिंटर साहब, सिंध जो बाब। ॿियो किताब तारीख़ सिंध, अलामा सैयद सलेमान नुदवी, सिंधीकार मोहम्मद इस्माइल पठान, सुफ़ो 13। आर्यन सिंध खे पंहिंजे लहजे मुताबिक़ हिंद सॾियो। यूनानी ॿोलीअ में हे जो उचार हमज़ा अल्फ़ नंढड़े सां थींदो आहे, उन करे उन्हनि हिंद खे इंड सॾियो। लातीनी रोमन माण्हुनि इंड में ये अल्फ़ या वधाए उन खे इंडिया सॾियो। अंग्रेज़ी ॿोलीअ वारनि उन खे इंडिया बणाए छॾियो। अहिड़ीअ तरह ॿाहिरियनि माण्हुनि नंढे खंड खे बि 2 हिसा करे छॾियो आहे। हिक हिसे खे सिंध नालो रखियाऊं, ॿिए हिसे खे हिंद चवंदा रहिया आहिनि, पर सिंधी पंहिंजे मुल्क खे सिंध ई चवंदा रहिया आहिनि। किताब तारीख़ सिंध, अलामा सैयद सुलेमान नुदवी, सुफ़ो 13। सिंध में रहंदड़ नस्ल। सिंध में रहंदड़ क़दीम नस्ल जत ऐं मेद आहिनि। उहे ॿई वेढ़ाक नस्ल सिंधूअ जे ॿिन्ही किनारनि ते रहंदा हुआ। हिन वक़्तु उन्हनि जा औलाद जत ऐं बरोच आहिनि, जेकी हाणे सिंध जे शहरनि ऐं ॻोठनि में रहनि था। किताब तारीख़ सिंध, अलामा सैयद सुलेमान नदवी, सुफ़ो 21। सिंध जी जाग्राफियाई। सिंध जे उत्तर में पंजाब ऐं बलोचिस्तान वाक़िअ आहिनि। सिंध जे उत्तर ओलह में हालार जबल वाक़िअ आहे। सिंध जे ओभर में जोधपुर, बहावलपुर ऐं जैसलमेर रियासतूं वाक़िअ आहिनि। सिंध जे ॾखिण में कच्छ जो ऋण ऐं अरबी समुंड वाक़िअ आहे। सिंध जे ओलह में बहरे अरब, हालार जबल ऐं बलोचिस्तान वाक़िअ आहिनि। किताब तारीख़ सिंध, अलामा सैयद सुलेमान नुदवी, सुफ़ो 14। जाग्राफियाई सिंध मुरत्तिम बशीर अहमद खान, सुफ़ो 6। बरे सग़ीर जी जाग्राफियाई बेहक। बरे सग़ीर पाक व हिंद जी जाग्राफियाई बेहक विच एशिया ऐं ओलह एशिया खां हिन नंढे खंड में दाख़िल थियण जा 2 रस्ता आहिनि। हिकु ख़ैबर लिंक खां निकिरी तरबेला ताईं पहुचे थो। ॿियो बूलान लिंक खां लंघी सिंध में अचे थो। सिंध में ईरान, अफ़गानिस्तान ऐं क़दीम बाबिल खां जेकी क़ौमूं हिते आयूं, उहे बूलान लिंक लंघी हिते पहुतियूं आहिनि। विच एशिया जा वापारी काफ़िला भी उन रस्ते सां सिंध में ईंदा रहिया आहिनि। बोलान लिंक जे ई रस्ते सां
क़दीम बाबिल शहर उर जूं क़ौमूं हिते आयूं ऐं अची हिते शहर आबाद करे वेही रहियूं। उन्हनि हिते आबाद कयल शहरनि जे नालनि जे पोयां पंहिंजे वतन जी यादगार उर पछाड़ीअ में ॻंढियाऊं। सिंध में अहिड़ा क़दीम शहर ही आहिनि: कशमोर, अलोर, अरोड़, झकर, बंभोर क़ाबिल ज़िक्र शहर आहिनि। उहे क़ौमूं अंदाज़न 300 क़बल मसीह में अची सिंध में आबाद थियूं हुयूं। उहो रस्तो बूला लिंक खां लंघी मौजूदा माड़ी ॻोठ ताईं ईंदो हो, जेको मौजूदा शिकारपुर शहर खां 3 मीलनि जे फ़ासिले ते आहे। उतां वरी 2 रस्ता निकिरंदा हुआ। हिकिड़ो अरोड़ खां थींदो मुल्तान ताईं वेंदो हुयो। उन ॾींहंनि में सखर जो शहर उन ई सरज़मीन ते हो जिते हींअर इंडस्ट्रियल इस्टेट वारी एराज़ी आहे। ॿियो मौजूदा औरंगाबाद, अमरोट, मदेजी, माहोटा ऐं जखर खां थींदो मोहन जो दड़ो ताईं पहुचंदो हो। किताब लाड़काणो माज़ी ऐं हाल, राइटर डॉक्टर मेमन अब्दुल मजीद सिंधी, सुफ़ो 59। क़दीमी ईरानी हुकूमत जे हिक हिस्से मीडिया जा माण्हू बि बूलान लिंक लंघी अटकल 700 क़बल मसीह में सिंध में अची दाख़िल थिया हुआ। उहे हिते मेद सॾिया विया। सिंध जा मीर बहर उन्हनि जा पोयर आहिनि। ईरान जे बादशाह दारा जूं फ़ौजूं बि हिन ई रस्तनि सां 480 क़बल मसीह में सिंध में दाख़िल थियूं हुयूं। 223 क़बल मसीह में सिकंदर आज़म बि हिन ई रस्ते सां लंघियो हुयो। यूनानिन माहोटा शहर जो नालो बि खंयो आहे। किताब लाड़काणो माज़ी ऐं हाल, राइटर डॉक्टर मेमन अब्दुल मजीद सिंधी, सुफ़ो 60। 635 ईस्वीअ में मशहूर चीनी सियाह ह्यून त्सांग बुद्ध धर्म जे धर्मी आस्थाननि जी यात्रा लाइ हिन ई रस्ते सां सिंध में दीबल खां हली झिरक ऐं सेवण खां थींदो मोहन जे दड़े पहुतो। उतां निकिरी लाड़काणे, जेकबाबाद, देरा बुगटी, बरखाण, फोर्ट सेडहन, गुलकच, जानी फैसल खां थींदो गज़ाई पहुतो हो। किताब लाड़काणो माज़ी ऐं हाल, राइटर डॉक्टर मेमन अब्दुल मजीद सिंधी, सुफ़ो 60। सन 645 ईस्वी 23 हिजरीअ में अरब फ़ातिह मकरान ताईं अची पहुता हुआ। हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु सहार अब्दीअ खां हितां जी सरज़मीन जे बारे में पुछियो हो त हिन ॿुधायो त अमीरुल मोमिनीन उते पाणीअ जी ॾाढी खोट आहे। उते जा माण्हू डाकू आहिनि। थोरी फ़ौज उते वञे त हिननि जे हथां फुरिजी वेंदी, घणी वञे त उञ मरी वेंदी। किताब इब्ने असीर अल कामिल जुल्द 3, सुफ़ो 35, लेडन। किताब सिंधु माथर जी सभीता, राइटर मोहम्मद इदरीस सिद्दीकी, मुतरजिम शम्स सरकी, सुफ़ो 35। सन 1759 ईस्वीअ 1172 हिजरीअ में मियां ग़ुलाम शाह बाक़ायदा सिंध जो हाकिम मुक़ररु थियो। नादर शाह जेकी लश्कर सिंध जा शहर फुरिया, लुटिया ऐं तबाह कया, संदसि कयल तबाहीअ
ऐं बर्बादीअ सबबि सिंध में हीअ चवणी मशहूरु थी वई त घोड़ा रे घोड़ा। किताब लाड़काणो माज़ी ऐं हाल, राइटर डॉक्टर मेमण अब्दुल मजीद सिंधी, सुफ़ो 25। सन 1768 ईस्वीअ में मियां ग़ुलाम शाह कलोड़े ख़ुदा आबाद जे बदिरां नेरून कोट खे हैदर आबाद नालो ॾेई हिन खे पंहिंजी हुकूमत जी गादीअ जो हंधु मुक़ररु कयो। किताब लाड़काणो माज़ी ऐं हाल, राइटर डॉक्टर मेमण अब्दुल मजीद सिंधी, सुफ़ो 31। हुमायूं भाॼ जे दौरान सिंध मां जॾहिं ईरान वियो हो त हिन ई रस्ते सां वियो हो। किताब लाड़काणो माज़ी ऐं हाल, राइटर डॉक्टर मेमण अब्दुल मजीद सिंधी, सुफ़ो 60। जज़ाकल्ला।